नाज़रीन, जाम साहब शहर में चोरियुनि धाड़नि जा वाक़िया वधी विया आहिनि, जॾहिं त पुलिस अमुन कराइण में मुकमल तौर ते नाकाम नज़र अची रही आहे। गुज़िर राति दुकान मां चोरी थी वारदात ख़िलाफ़ शहरी ऐं सियासी समाजी कारकुन रोडनि ते निकिरी आया। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे लियाकत अली ज़रदारी। जी लियाकत। बदमनी चोट चढ़ियल है। काफ़ी अरसे का जो मोटरसाइकिल चोरी कयो उन दुकान जा ताला तोड़े लखे रुपए जो सामान चोरी किया। अॼु जो है ताज़ो ही जो है मोबाइल की दुकान था उते लखे रुपए जो छित तोड़े जो है लखे रुपए जी जो है सामान रोक रक़म बुहारे विया आहिनि। उन जो है सो शहरी जो सरापा एहतजाज बढ़ियल आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तू छा था चओ? चोरी थी आहे जंहिंमें टच मोबाइलूं ऐं रोक रक़म खई वई आहे। ही जाम साहब थाणो ऐं शहीद बेनज़ीराबाद SSP का यो को सवालिया निशान है। तो विच शहर में चोरियूं थी थियनि, रोज़ चोरियुनि जा वारदात था। कॾहिं मोटरसाइकिल फुरदा थियनि, कॾहिं शहर जी चोरियूं। छा इंतज़ामिया सुती पई आहे, निंड सुती पई आहे? छा इंतज़ामिया जो इहो आहे त रुॻो पुलिस के पहिरीं तारीख़ ते पघारूं खणियूं आहिनि? मुंहिंजूं टच मोबाइलूं खयूं वियूं आहिनि, 5-6 लख जूं मोबाइलूं आहिनि ऐं रोक रक़म 3 लख खई विया आहिनि। चोरी थिए थी ऐं SHO साहब त हुई माना लैंडलॉर्ड आहे, वॾेरो आहे, उहो त अचे कोन थो। थाणो उनजी जागीर ठहियल आहे ऐं वॾो मुंशी आहे तालब लाशारी, इंतिहाई नाहिल मुंशी आहे ऐं उहो हींअर हितां गुज़रियो। हुन इहा बि ज़हमत न सम्झी त एहतजाज लॻो पियो आहे। मां पुछां पुलिस जो मलदार आहियां ऐं पंहिंजी नाहिली लिकाइण लाइ उहो हलियो वियो ऐं को बि असां सां पुलिस ताउन नथी करे। बराए महिरबानी वॾे मुंशी खे हटायो वञे ऐं असां सां इंसाफ़ थियो। असांजे जेके बि चोरियूं चकारियूं थियूं आहिनि शहर जूं उहे असांखे वापसि कराए ॾिनियूं वञनि। पुलिस चोरनि सां गॾु इनवाल आहे ऐं मिलियल आहे। जीअं पार्टनरशिप जो बिज़नेस कजे ईअं ई चोरनि सां पुलिस पार्टनर आहे, जेके हिसे पती ते हथ वठी चोरियूं कराईंदी आहे ऐं उहा चोरी अॼु ॾींदी कंहिंखे वसूल कोन थी आहे, न का वापसी मिली आहे, न वरी पुलिस कॾहिं कराए ॾिनी आहे। जेको बि दुकानदार ॾिसंदा आहिनि, चाबी चोर मोटरसाइकिलूं, काफ़ी शहर जूं मोटरसाइकिलूं, सोलर प्लेटूं, दुकानदारनि जूं चोरियूं, इहो रोज़ जो मामूल बणिजी वियो आहिनि। साहब जे मेन शहर मेन चौक हिकिड़ो दुकान छॾे ॿिए दुकान खे खाटो थो लॻे आहे। अठीनी माना कॾहिं का मोटरसाइकिल निकिरे थी, कॾहिं का जेको आहे शहर मां, उहो बि शहर मां, ॿाराड़ी मां न, शहर मां मोटरसाइकिल चाबी चोर एॾा सरगर्म थी विया आहिनि त ही पुलिस इंतिज़ामिया जे ई छॾियल आहिनि। या कॾहिं दुकानदारनि जा खाट था लॻनि, दुकानदारनि जो सामान थो खजे ऐं या जेको आहे सो दुकानदारनि जो शटर भञे उन्हनि जा सामान कढिया था वञनि। ही नाल हिकिड़ो इंतिज़ामिया असांजे मथां शहरनि जे मथां थापियो आहे। तव्हां एहतजाज कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त काफ़ी अरसे खां जेको आहे सो हिते शहर जो जेको आहे अमन तबाह आहे। अॼु जेको आहे लखे रुपए जो सामान चोरी कयो आहे। हिननि जेको आहे SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं जेको मुतालबो कयो आहे त हिते जेको आहे SHO आहे या मुंशी आहे उनखे हटाए शहर में जेको आहे अमन क़ाइमु करायो वञे।